संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। ही दरगाह है खुश खैर मोहम्मद हिसबाणी रहमतुल्लाह अलैह, सूफ़ी खुश खैर मोहम्मद हिसबाणी रहमतुल्लाह अलैह। ही ज़िलो खैरपुर है। ही पक्का चांग जे वेझो दरगाह है, ज़िलो खैरपुर मीरस। ही अॼु हिते हाज़िरी नसीब थी। अॼु तारीख़ है 23/10/2023। अॼु इन ते ज़ियारत नसीब थी दरगाह शरीफ़ जी। तव्हांजे ख़िदमत में ही असां वीडियो रखंदासीं, पर सभिनी खे अर्ज़ु आहे त चैनल यूट्यूब चैनल जेको मुंहिंजो आहे उनखे सब्सक्राइब कयो। ऐं ही दरगाह जो ॿाहिरियों गुंबज़ कुबो ऐं अंदरि असां ज़ियारत करे शेर बि पढ़ी आया आहियूं। कंहिं बि दरगाह ते वञिबो आहे त पोइ अलाह वारनि जा शेर पढ़िबा आहिनि। मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो साथी सुघड़ मोहम्मद कासिम शेख नात ख़्वान बि। ही ॿाहिरियों ॾेख आहे, ही ॿाहिराड़ी आहे। उते हिकिड़ो ॻोठु आहे खुश खैर मोहम्मद हिसबाणी। मोहम्मद कासिम हिकिड़ो शेर त ॿुधायो असांखे तव्हां। अर्ज़ात आया आस थिया में ॿारोचा बंभोर में, पसी पहर पुनहल जी नासी नेण ठरियाम, गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। वाह साईं वाह, बिस्मिल्लाह या अली मदद।